यहाँ पे सामने करेंगे। प्रेस रिलीज बनाई है प्रेस रिलीज क्या है? प्रेस रिलीज देता हूँ मैं आपको। पाकिस्तान ने कहा था कि जो भर्तियाँ चल रही हैं वो चलती रहेंगी। सिंध हाई कोर्ट ने कहा था कि जंगी बुनियादों पर भर्तियाँ करें, लेकिन उनको रोक दिया एजुकेशन डिपार्टमेंट ने। उसकी वजह से हम सरापा एहतजाज है। हमारा मुतालबा ये है कि बिल्कुल ये भर्तियाँ खोली जाए ताकि जितने बेरोजगार नौजवान हैं वो अपने जॉब पे लग जाए, क्योंकि अभी सारी सिंध में मतलब प्रोटेस्ट हो रहे हैं, वो सारे परेशान हैं। वो सरापा एहतजाज इलेक्शन कमीशन ने ये कहा था कि जो नई अपॉइंटमेंट होगी उसमें बैन होगा। जो प्रोसेस चल रहा है वो चलता रहेगा। ये प्रोसेस 2021 का है, 2021 से चल रहा है, तो ये गैर कानूनी है जो इसको खत्म किया है। एक मिनट सफर करता है क्या हुआ? अरबाब साहब जो है लाइव है यार। बैनर मथे के साईं थोड़ा न रहना है जहाँ रही है, धक्का दिया इसने मेरे को।
साईं अकबर निगारी जेको विधे विधे जेको रीत इस्तेमाल करे शऊर कश्मीर का कराची नगर पार करते ही मुस्कुरात करे तो रिजेक्ट करे तो अकबर निगारी साहब तो केड़ा बेचरा गया तो ऐसा दरजा तो छाते हो जो नौजवान पैदा की का आज नहीं शराब आज बजाते हैं ये वाली लाकर पाली क्यों ये वाला नहीं वो बनानी पड़ेगी मचूरा नाटक क्या वाली मचूरा आपको हम करें ट्रांसलेट जो यहाँ प्रोड्यूस करने आके दूर सारे का मत करके आता है ये कुछ एड़ा दिला है ना मामा क्या मामा क्या गवर्नमेंट आई है जेका नई गवर्नमेंट निगरान गवर्नमेंट उनखे असीं रिक्वेस्ट कंदासीं डिमांड कंदासीं चले जाऊँ गुजारिश कंदासीं साईं अरबाब वाले के साथ मदद सां बाबा गुजारा साईं अकबर निगारी ऐं सरदार अली शाह जूं नाक़िल पॉलिसी हुयूं ऐं साईं अकबर निगारी जेको विधे विधे ख़ुदि दुश्मन पॉलिसी ॾेई वियो आहे ऐं हिनखे फौरन जेको आहे सो अनफीज़ करे हिननि में कैंडिडेटनि खे फौरन एग्ज़िट कयो वञे अरबाब साहब को बताइएगा आप लोग आज प्रोटेस्ट क्यों कर रहे हैं? बेसिक रीजन क्या है प्रोटेस्ट का आपका? जी हम सरापा एहतियात इस वजह से हैं क्योंकि 2021 से एक प्रोसेस चल रहा था पीएसकी और जेईएसकी का टीचर्स की भर्तियाँ चल रही हैं तो एजुकेशन डिपार्टमेंट ने अचानक से वो भर्तियाँ रोक दी। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने रोका है। हालांकि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने कहा था कि जो नई भर्तियाँ होंगी उन पर बैन होगा। जो प्रोसेस चल रहा है वो चलता रहेगा। सिंध हाईकोर्ट ने एक डिसीजन दिया कि जंगी बुनियादों पर भर्तियाँ करें, लेकिन ये फिर भी उसकी वायलेशन की है सिंध हाईकोर्ट के आर्डर्स की। सेक्रेटरी अकबर नगारी जो साबिक सेक्रेटरी थे उसने अपना जहन इस्तेमाल करके पाबंदी लगा दी। हमारा मुतालबा ये है कि बंदिश है आ जाए, जो प्रोसेस चल रहा था वो जारी रहना चाहिए। ये बताइए यहाँ पे 2500 से ज्यादा कैंडिडेट मुतासर हो रहे हैं। तो ये देखिए अलमिया है हमारे सरकार की कितनी बड़ी बेरोजगारी है, लेकिन फिर भी ये यहाँ पे बंदिश लगा दी है, गैर कानूनी है जो। और हाईकोर्ट ने भी ये कहा था कि आप प्रक्रिया जारी रखें, तो उसकी भी वायलेशन कर रहे हैं। हमारी डिमांड ये है कि उसको जारी रखें, तारुफ करवा दें अपना। मेरा नाम अरबाब वाली जो है फैजलपुर से आया। 2021 का आवां जेको 2025 जो मुद्दो रखियो हिननि में असां वेटिंग कैंडिडेट जो कहिड़ो ॾो आहे असांजो 2025 ताईं जो मुद्दो तमामु घणा माण्हू अकबर निगारी नाइले जे करे महिरबानी करे जेके बि दिलनि जा ॾीओ अथनि वाट था कयो, महिरबानी करे लिकाइण बंदि कयो ऐं जेके अवांजूं इहे जेके पॉलिसियूं आहिनि इहे जेके ख़तमु करे ऐं वेटिंग कैंडिडेट जो हक़ करे हुनखे पूरो पंहिंजो छोकिरनि खे कैंडिडेट जेके सागर है ओ सागर पैदल ये खड़ जो
पीछे 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 अदा जगह मथे बैठा सब बैठा जो सब एक पासे जो मिले कार्ड खड़ो पे डिस्ट्रिक्ट जाम शुरू हो रहा रेडियो पाकिस्तान का साईं उहो त आहे पर ॾिसो न इहो प्रोसेस जेको आहे न तव्हां सही आहे हलो भले ठीकु आहे पर जेको असांजो PSTGS प्रोसेस आहे न जहिड़ा नारो न PSTGS अनफ्रीज कयो अनफ्रीज कयो ठीकु आहे PSTGS प्रोसेस अनफ्रीज कयो अनफ्रीज कयो इहो नारो हणाईंदा अनफ्रीज कयो फ्रीज खे अनफ्रीज कयो फ्रीज खे अनफ्रीज कयो ठीकु आहे साईं बैनर वठो अॻियां अॻियां बैनर वठिजो 2-3 आहिनि बैनर साईं बैनर खणी अचनि अॻियां बैनर खणी हलनि पोइ 2-3 बैनर अॻियां हूंदा हा लाइ वञे हलायो तव्हां बैनर अॻियां खणो अॻियां अचो सभु लाइन में अचो सभु लाइन अॻियां थींदा सभु पर बैनर अॻियां करे पोइ अॻियां थींदा साईं आरे जो साहिब खे अॻियां अचनि ॾियो जी जी हा मां आहियां सम्झो माशाअल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त बिल्कुलु मां आहियां सम्झा खैरपुर जा ॿियो केरु आहे तव्हां PSTGS प्रोसेस के अनफ्रीज कयो PSTGS प्रोसेस के PSTGS प्रोसेस के PSTGS प्रोसेस के PSTGS प्रोसेस के we want PSTGS प्रोसेस के PSTGS प्रोसेस के PSTGS प्रोसेस के PSTGS प्रोसेस के भले अचनि भले बिठा हाँ ही जबरी पाबंदी हटाई वञे न भले अचनि we want PSTGS प्रोसेस के 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 we want PSTGS प्रोसेस के PSTGS प्रोसेस के PSTGS प्रोसेस के we want PSTGS प्रोसेस के PSTGS प्रोसेस के अनफ्रीज कयो PSTGS प्रोसेस के 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 कलाक थी वालो 5 मिनट परे था परे नेट से क्या करो बंदिश लगाई वही आहे या खत्म कई सिंध हाई कोर्ट सखर बेट जस्टिस सलाउद्दीन साहब डिसीजन ॾिनो हथ परे करे यार जॾहिं जंगी बुनियादनि ते भर्तियूं करण जो हिकिड़ो फैसलो अची चुको आहे त हुन बावजूद प्रोसेस कीअं रोकियो वियो आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान चयो त नई अपॉइंटमेंट ते पाबंदी हूंदी हुन बावजूद
रोकियो वियो आहे। सिंध हाई कोर्ट ऑर्डर थी इलेक्शन सिंध काबीना बनाए तालीम खाते हमारे नौजवान परेशानी खत्म जारी रखी अचो 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 पोइते दो हैदराबाद में एहतजाज रुकियो आहे उहो हिन वारी साइड IBA टेस्ट पास जेके कैंडिडेट्स हुआ 2021 खां हिकिड़ो भर्ती अमल हले पियो हुनखे अचानक सां तालीम खाते रोके छॾियो आहे। जवाब इहो ॼाणायो त इलेक्शन कमीशन रोकियो आहे। हालांकि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पंहिंजे नोटिफिकेशन में वाज़े चयो आहे त जेको प्रोसेस हलंदड़ आहे उहो जारी रखियो वञे। जेका नई अपॉइंटमेंट हूंदी उन ते पाबंदी हूंदी पर तालीम खाते उनजी बि लताड़ कई आहे उनजे हुकुम जी बि भञकड़ी कई आहे। सिंध हाई कोर्ट हुकुम ॾिनो त जंगी बुनियाद ते भर्तियूं कयूं वञनि उनजी बि वायलेशन कई आहे। असांजो मुतालबो इहो आहे त इहा जेका रोक ऐं बंदिश आहे इहा ख़तमु कई वञे। जेके हज़ारे नौजवान बेरोज़गार आहिनि उन्हनि खे पंहिंजो जेको राइट आहे पंहिंजा ऑफर ऑर्डर्स उहे ॾिना वञनि। जेके वेटिंग लिस्ट में मौजूदु आहिनि उन्हनि खे पहिरें पंहिंजो तारुफ़ कराइजो ॿुधाइजो कहिड़े कहिड़े खाते में तव्हां पेपर ॾिना कहिड़े कहिड़े छा मुतालबा आहिनि तव्हांजा। मुंहिंजो नालो अरबाब वारिक आहे। मां जयपुर खां आयो आहियां। अॼु असां हिते हैदराबाद में एहतजाज रखियो आहे। मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके नौजवान आहिनि पढ़ियल लिखियल उहे आया आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त IBA टेस्ट पास जेके कैंडिडेट्स हुआ जेके 2021 खां भर्ती अमल हलियो पियो उनखे रोकियो वियो आहे उनखे खयो वञे त जीअं हज़ारे नौजवान पंहिंजे पंहिंजनि खातनि में तालीम खाते में रोज़गार सां लॻी वञनि। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इहो चयो त जेको नई अपॉइंटमेंट हूंदी उन ते पाबंदी हूंदी जेको हलंदड़ प्रोसेस आहे उहो जारी रखियो वञे पर उनजी बि तालीम खाते में भञकड़ी कई आहे। सिंध हाई कोर्ट जो वाज़े हुकुम आहे त तालीम खाते में जंगी बुनियाद ते भर्तियूं कयूं वञनि उनजी बि भञकड़ी कई वई आहे। ऐं प्रोसेस खे गैर कानूनी तरह सां अकबर लगारी साहब जेको साबिक़ सेक्रेटरी हो उन पंहिंजे अना जे तस्कीन ख़ातिर हिकिड़ो प्रोसेस कयो आहे। उनजे करे पूरे सिंध में असां सराप असां चाहियूं था त इहो प्रोसेस खोलियो वञे त जीअं हज़ारे जेके नौजवान हींअर परेशान आहिनि उन्हनि खे पंहिंजो रोज़गार मिलियो। लाइ अमल छा जोड़ींदो जे मुतालबा मंज़ूर नथा थियनि। असां हिते तालकनि लेवल ते एहतजाज कया आहिनि ज़िलनि ते एहतजाज कया आहिनि। अॼु असां डिवीज़न लेवल ते आया आहियूं। जेकॾहिं मुतालबा न मञा त इंशाअल्लाह ताला कराची में रुख़ कंदासीं। अरबाब वारिक जो साहब कदम बढ़ाओ। अरबाब वारिक जो साहब कदम बढ़ाओ। बाबा हिकिड़ो मिनट पहिरें पंहिंजो तारुफ़ कराइजो पोइ ॿुधाइजो छा मुतालबा खणी थिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो शुकर जरवार आहे ऐं असीं वेटिंग कैंडिडेट आहियूं जेको 40+ वारा। हाणे असां वटि थियो छा आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि में कश्मीर खां कराची ताईं कराची खां नंगर पार्कर ताईं त उहे जेके DOs आहिनि उहे जेको 40 वारा इलाही त एडजस्ट थी विया बाक़ी जेके रहिया पिया आहिनि एॾा अधु रहिया पिया आहिनि। हाणे असां साईं साबिक़ सेक्रेटरी अकबर लिगारी सां वेंदे जेको हिकिड़ो नोटिफिकेशन कढी वियो त बाबा ही पॉलिसी जेको फ्रीज़ करियां थो इलेक्शन जो जवाबु ॾियणु आहे। इलेक्शन केरु थींदी आहे इलेक्शन छा थींदी आहे। ही 2021 खां हिकिड़ो प्रोसेस हले पियो ऐं साईं सरदार अली शाह जेको मिनिस्टर एजुकेशन हुन जेको 2025 ताईं हिन जो मुद्दो रखियो हो। हाणे ही विच में साईं अकबर लिगारी जेको पंहिंजी पिटी पॉलिसी इस्तेमालु करे हिन प्रोसेस खे रोके ऐं जेको इलेक्शन जो जवाबु ॾियणु आहे हिननि जेको सिंध जे शऊर खे परेशान कयो वञे पियो हरू भरू ऐं अजायो। ऐं हीअ का नई एडवर्टाइज़िंग कान्हे इलेक्शन जे टाइम ते आई कोन्हे। 2021 जी आहे। हिनखे जेको फ्रीज़ करे ऐं हिननि कैंडिडेटनि जी नौकरी जा ऑर्डर रोकणु इहो तमामु ई ग़लति अमल आहे। इसके लाइ असां जेको साईं अरबाब वारिक जी सरबराही में हिते असीं निकिता आहियूं। असांजी सिंपल ऐं सादी डिमांड इहा आहे त पंहिंजो नोटिफिकेशन वापसि वठो ऐं वेटिंग 40+ वारे कैंडिडेट्स पूरे सिंध जे फौरन एडजस्ट कयो वञे। मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि उनमें मुख़्तलिफ़ कैंडिडेट्स आहिनि। किथे 500 आहिनि किथे 800 आहिनि किथे 400 आहिनि किथे 300 आहिनि किथे 150 आहिनि ईअं आहे। त हाणे माना ही मुख़्तलिफ़ पूरे सिंध जो सॼो एहतजाज आहे ऐं ही मुख़्तलिफ़ नोइयत जो हर दिले जो मसइलो आहे। तंहिं लाइ जेको मसइलो आहे पर इहो वेटिंग वारो आहे 40+ जो मसइलो आहे। तंहिं लाइ साईं सरदार अली शाह ऐं अकबर लिगारी जो इहो बाक़ाइदा वाइदो हो त इहे कैंडिडेट असीं एडजस्ट कंदासीं। जे एडजस्ट कंदव त पोइ ही मुनाफ़िक़त छो ही आख़िर जेको आहे फ्रीज़ जो लफ़्ज़ इस्तेमालु करे नोटिफिकेशन कढी हिननि मज़लूब अवाम खे परेशान करण मां तव्हांखे छा मिलंदो। ऐं असांजी डिमांड आहे जेका नई आयल गवर्नमेंट आहे निगरान त साईं सरदार अली शाह ऐं साईं
अकबर लिगारी जी नाइली जे करे जेको सिंध जो शौर निकिरी पियो आहे महिरबानी करे इनखे सीरियस वठी नोटिस वठो ऐं इन्हनि खे फौरन एडजस्ट कयो स्कूल बंद आहिनि PST JST प्रोसेस खे PST JST प्रोसेस खे PST JST प्रोसेस खे PST JST प्रोसेस खे we want में शरीक दिला दिया माता है ठीक है साईं अॻियां हलो हाँ न डिसिप्लिन में करायो न डिसिप्लिन करायो सिस्टम ही कोता ठाहे इनके बिहार जने में थोड़ो अॻिते करे ॿुधायो नंबर जा 03415 थोड़ो डिसिप्लिन में करायो 5 डिसिप्लिन साईं कदो डिसिप्लिन अदा लाइन ठाहियो वेही रहो वेंदा वञो हिकिड़े पासे थियो अरबाब साहब के आगे बीहण जो तरतीब ठाहियो अदा पोयां लाइन ठाहींदा अचो बहनों को आगे करो अचो अदा लेडीज़ खे अॻियां कयो बाबा तव्हां पोयां थी वेही रहो हिते बीरो बीरो सही आहे पंहिंजा ग्रुप लाइन ठाही वेंदो पोइ ॿिया सभु ठाहींदा वेंदा लाइन सीधा सीधा बीहंदा वेंदा पोइ सही थी वेंदो लाइन थींदो वञे सही आहे झले पियो सीधा सिधो पोयां न साईं अदा पोयां अचो बाबा पोयां अचो यार पोयां अचो सिधा थी वञो सेटिंग करा सर पोयां अचो पोयां अचो अगर ये तरतीब अची वञे पंहिंजो कमु आहे सर पंहिंजो कमु आहे सभिनी खे मिलंदो भले हेॾा अचनि पिया होॾां पिया सिंध के कोने कोने में सिंध के कोने कोने में जिद्दोजहद तेज करो भाई तेज करो जिद्दोजहद तेज करो भाई तेज करो जिद्दोजहद तेज करो जस्टिस 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 हटाओ 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 Justice! 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 साईं अरबाब वारिस साहब साईं थोड़ा आगे आगे हलंदा हलो आगे नहीं जाएंगे एक मिनट आगे कहाँ जाऊँ लेडीज आगे पास आस्ते 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 आस्ते
जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी। आज़ादी यार गैरकानूनी तौर ते बंदिश लगाई गई आहे तालीम खाते पारां PSB JSB नवां उस्ताद भर्ती इलेक्शन कमीशन पाकिस्तान हुकुम ॾिनो हुयो त जेकी नई अपॉइंटमेंट हूंदी हुन ते पाबंदी हूंदी हुन ते का बि रोक टोक न हूंदी। सिंध हाई कोर्ट जो वाज़ह हुकुम हुयो त जंगी बुनियादनि ते भर्तियूं हलंदियूं तालीम खाते में, हुन बावजूद हिनखे गैरकानूनी तरह सां रोकियो वियो आहे। असां इहे मुतालबा कयूं था फिल्म बोर्ड जेके पाबंदी लॻाई सिंध जा हज़ारे नौजवान रोज़गार लॻा पिया आहिनि, उहे तालीम रोज़गार सां लॻी वञनि। ऐं इहे तमाशो जेको हिते सिंध में लॻायो आहे इहो किथे बि पूरे पाकिस्तान में न आहे, हिते बाक़ी लाक़ानूनी ते लॻी पई आहे। सिंध हाई कोर्ट जा आर्डर बि नथा ॿुधनि, इलेक्शन कमीशन बि नथा ॿुधाइनि, सिंध काबीना बि मना न कई आहे। तालीम खाते जो पंहिंजो फ़ैसिलो आहे जेको थी वई उहा बि रोक चुका आहे, हुन ते रोक नथो थिए। असां वाज़े करे ॿुधायूं था त जेकॾहिं इहो मुतालबो नथो मञियो वञे We want justice. We want PST JST process के PST JST process के PST JST process के PST JST process के We want हक असांजो निशान हेलो साईं आगो अॻिते हलो साईं आरिफ साहब हलंदा अचो साईं हलंदा अचो आ जाए We want PST JST process के 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 तालीम दुश्मन पॉलिसी We want PST JST process के PST JST process के PST JST process के PST JST process के unfreeze कयो PST JST process के PST JST process के PST JST process के We want तालीम दुश्मन पॉलिसी We want unfreeze
We want PST GST process के PST GST process के PST GST process के We want हक दो बहाल कयो बंद कयो जस्टिस पूरे पाकिस्तान जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जस्टिस बंद कयो जनाज़ो बंद कयो पीछे पानी दो हेॾा ज़ुल्म ॾिसो नीचिया वारो हेॾा ज़ुल्म ॾिसो मेरे जो जनाज़ो बंद कयो 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 मेरे जी लतार बंद कयो मेरे जी लतार बंद कयो मेरे जी लतार बंद कयो पानी खपे जारी जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी जंग असांजी जारी रहंदी सीधा हो जाए तव्हां पोयां अचो अच्छा तव्हां पोयां अचो सीधा We want PST GST process के 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 We want तालीम दुश्मन पॉलिसी तालीम दुश्मन पॉलिसी We want PST GST process के 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 We want तालीम दुश्मन पॉलिसी We want PST GST process के 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 We want तालीम दुश्मन पॉलिसी We want तालीम दुश्मन पॉलिसी PST GST process के जारी है थोड़ा पैदे थी वञो तव्हां पैदे थी वञो तव्हां थोरो पैदे थियो तव्हां हेॾा थी वञो मेरे जी लतार
बस सही है, सही है। पीएससी जीएसटी प्रोसेस के, पीएससी जीएसटी प्रोसेस के, पीएससी जीएसटी प्रोसेस के, पीएससी जीएसटी प्रोसेस के। तालीम दुश्मन पॉलिसी, तालीम दुश्मन पॉलिसी, तालीम दुश्मन पॉलिसी। जबरी बैन हटाओ, जबरी बैन हटाओ, जबरी बैन हटाओ, जबरी बैन हटाओ, जबरी बैन हटाओ। पीएससी जीएसटी बहाल करो, पीएससी जीएसटी एक्सप्रेस करो। वही सब गुज़ारिश है तव्हां सभिनी खे वेही रहो, परे परे थी वेही रहो, तव्हां वेही रहो, थोरो साइड करे थोरो पंहिंजे थी वेही रहो, अदा थोरो पंहिंजे थी वञो, थोरो पंहिंजे थी वञो, वेही रहो, वेही रहो, अदा वेही रहो। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे वेही रहो, वेही रहो, वेही रहो, अदा वेही रहो, वेही रहो, वेही रहो, सभु वेही रहो। में आ रहे हो, वेही रहो, सभु जा सभु दोस्त वेही रहो, अदा वेही रहो, पैसे में वेही रहो, बीठा न हुजो, अदा वेहो, वेहो बाबा वेहो। अदा वेही रहो, साईं वेही रहो, जेके बीठा वेही रहो, पया ताईं कवरेज वञे, पैसे ताईं कवरेज वञे, वेही रहो, अदा वेही रहो, पैसे पैसे वेही रहो, हेडांची वेही रहो बाबा, हेडांची वेही रहो। Unjustice! Unfreeze! 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 Grazing policy! Amandur! Grazing policy! Amandur! Grazing policy! Amandur! असांजा जेके दोस्त हेॾां वेठा आहिनि हेॾे अचनि, साम्हूं पोयां अचनि, जेके दोस्त हेॾां वेठा आहिनि पोयां अचनि, पोयां वेही रहो, वेही रहो, कवरेज कंदासीं, वेही रहो, अदा वेही रहो बाबा, वेही रहो, लास्ट में जेके वेठा आहिनि बीठा वेही रहो। अच्छा दोस्तों, वी वांट अनफ्रीज मसलो है, अनफ्रीज है, पीएसटी जीएसटी प्रोसेस के, पीएसटी जीएसटी प्रोसेस के, पीएसटी जीएसटी प्रोसेस के, अदा आवाज ले हो, पीएसटी जीएसटी प्रोसेस के, पीएसटी जीएसटी प्रोसेस के, पीएसटी जीएसटी प्रोसेस के, पीएसटी जीएसटी प्रोसेस के। We want तालीम दुश्मन पॉलिसी, तालीम दुश्मन पॉलिसी, तालीम दुश्मन पॉलिसी। जबरी बैन ना मंजूर, 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 जबरी बैन ना मंजूर। We want justice, we want unfreeze, we want unfreeze, we want unfreeze, we want unfreeze, we want unfreeze।
हक्का साजो हक्का साजो हक्का साजो की अलनीदे कबड़ी में मत को कबड़ी में मत को हक्का साजो हक्का साजो हक्का साजो की अलनीदे की अलनीदे की अलनीदे जारी आए जारी रहती जारी आए जारी रहती जारी आए जारी रहती जैसी रातें जारी रहती अनफ्रीज करो अनफ्रीज करो अनफ्रीज करो जस्टिस 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 ना मंजूर ना मंजूर ना मंजूर जारी आए जारी रहती जारी आए जारी रहती ऐसी रातें जारी रहती जबरी बेट बंद करो ना मंजूर जबरी बेट 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 we want justice 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 मेरे जिला ताड़ मेरे जिला ताड़ मेरे जिला ताड़ मेरे जिला ताड़ PSP JST दा बैन खत्म करो PSP JST दा PSP JST दा PSP JST दा ले लो गाल पे लाइव वाले पॉलिसी तालीम दुश्मन पॉलिसी तालीम दुश्मन पॉलिसी तालीम दुश्मन पॉलिसी तालीम दुश्मन पॉलिसी PST JST था बैन हटायो PST JST था PST JST था PST JST था प्रोसेस अनफ्रीज कयो प्रोसेस अनफ्रीज कयो पाकिस्तान के बादशाह को अपील कर रहा हूँ और पाकिस्तान के वजीर को अपील कर रहा हूँ पाकिस्तान के जजों को वही रो भला वही रो यार वही रो भी होना वही रो ये गुंडा राज के साथ मिलकर से रोजानी की तनख्वाह शुरू करते हो ये दादागिरी ये भगवतवादी ये मसूरी साहब से गुजारिश है दोस्तों
ताकि खबर आए गुजरात इंसान गाड़ी बनाई भी वाला सरा बात जाजे पर मजा लागो गवर्नमेंट के कोई साथे पर रिसेंटली जो हलदी प्रोसेस उन्हें फ्रीज करेगा कहने वो जो जुल्म वाला ना इंसाफी जिंदा मिसाल तो ये फकीर ना है ये व्यक्ति के नहीं रहेगा तो निकलो पे हक जलाए निकलो करा चला निकलो एहतियात करो कुछ समेत कयो जो हक बचो ये फकीर ना है ये व्यक्ति के नहीं रहेगा पैसा भी यार जीरो हटा दी ये दिया अरे हेड़ा अचो हेड़ा सभई हेड़ा बाबा हेड़ा अचो लिसन अदा ॿुधो ॻाल्हि ॿुधो ही प्रोसेस जेको तव्हांजो असांजो गॾियल प्रोसेस आहे PSC GST मोशी कतलेआम थियण खां बंदि करायो सभु जा सभु हिकु थियो हिकु पॉलिसी खे हलायो सिंध आहे तव्हां आहियो तव्हांजी तालीम आहे सिंध जी तालीम खे बचायो अल्लाह पे यकीन करो हेड़ा अचो भाई अदा पोइते थी वञो अदा थोरो पोइते थी वञो पानी की बोतल पानी ठंडा पानी आ रहा अरे बाबा हेड़ा अचो साम्हूं अचो अदा वेही रहो बाबा वेही रहो यार वेही रहो सभु वेही रहो जेके दोस्त मथे बिठानो हेठि अचो वेही रहो We want justice. We want justice. Unfreeze. We want 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 unfreeze. Hijabri ban. हटाओ. 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 We want justice. We want unfreeze. 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 Hijabri ban. हटाओ. Hijabri ban. हटाओ. Hijabri ban. हटाओ. नामन दो. Hijabri ban. 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 नामन दो. We want justice. We want unfreeze. We want unfreeze. उनके सामने हम नहीं मानते. हम नहीं मानते उनके सामने हम नहीं मानते जस्टिस जस्टिस अनफ्रीज इत्थे रख इत्थे रख इत्थे रख हक असांजो हक असांजो हक असांजो हक असांजो हक असांजो जारी आए जारी रहती जंग साजी जारी रहती जारी आए जारी रहती जंग साजी जारी रहती सीना पे जारी रहती जंग साजी जारी रहती की अली के बाबर हालो की अली के बाबर हालो हक का साजो बाबर हालो हक का साजो बाबर हालो हक का साजो बाबर हालो कबरी मत को बाबर हालो कबरी मत को बाबर हालो सही बात जल्द मां साईं सा नारा दिया बराबर बाबा रे जो साहब बराबर बाबा रे जो साहब बराबर बाबा रे जो साहब
बारिशों साहब हमारे साथ है कदम बढ़ाओ कोई अल्लाह बारिशों साहब हमारे साथ है कोई बात क्या साजो क्या साजो क्या साजो रुकिए नदीते रुकिए नदीते रुकिए नदीते कबड़ी पे मत बो कबड़ी पे मत बो कबड़ी पे मत बो We want PST JST था PST JST था PST JST प्रोसेस के PST JST प्रोसेस के अनफ्रीज कयो PST JST प्रोसेस के PST JST प्रोसेस के PST JST प्रोसेस के We want तालीम दुश्मन पॉलिसी तालीम दुश्मन पॉलिसी तालीम दुश्मन पॉलिसी We want केतरा दोस्त वेठान पड़ते आवाज कौन दोचे PST JST प्रोसेस के PST JST प्रोसेस के PST JST प्रोसेस के हम क्या चाहते हैं हम क्या चाहते हैं हम क्या चाहते हैं नौकरी हम क्या चाहते हैं नौकरी हम क्या चाहते हैं नौकरी नारी भी मांगे नौकरी बहनें भी मांगे नौकरी बहनें भी मांगे नौकरी बहनें भी मांगे नौकरी हर घर की जरूरत नौकरी हर घर की जरूरत नौकरी हर घर की जरूरत नौकरी नहीं भीख मिलेंगे नौकरी नहीं भीख मिलेंगे नौकरी हम लड़के लेंगे नौकरी हम लड़के लेंगे नौकरी हम लड़के लेंगे नौकरी हम लड़के लेंगे हम लड़के लेंगे हम लड़के लेंगे मेरिट पर लेंगे जारी रहे जारी रहते जारी रहे जारी रहते जारी रहे
जबरी बैन जबरी बैन जबरी बैन जबरी बैन We want जबरी बैन जबरी बैन जबरी बैन जबरी बैन जबरी बैन We want मेरे की लताड़ नामंजूर मेरे की लताड़ नामंजूर मेरे की लताड़ नामंजूर मेरे की लताड़ मेरे की लताड़ नामंजूर इन्हें जो भी डाल भाई पानी पीने आ रहे हैं कोई गलो साफ करने वाली हक हमारा लेके रहेंगे यार बाबा ने जो कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं यार बाबा ने जो कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं मैं मनीता कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं हुई बात जारी आए जारी रह दी जारी जारी आए जारी रह दी जैसी रात दारी रह दी जारी आहट क्या साजो चले बेराने की अनदी दे तो कवड़ी बटबो आहट क्या साजो की अनदी दे तो कवड़ी बटबो कोई बात साईं तव्हां थक गयो अच्छा लास्ट हिकिड़ो आख़िरी थक गयो अल्लाह से नज़र खां बचायो वॾी ज़िंदगी ॾियो सलामत हुजे असांखां वेही रहो वीडियो रिकॉर्डिंग हेठि वियो दोस्तों दोस्तों सब हेड़ा सब दोस्त हेॾा अचो थोड़ है ना दोस्तों थोड़ बस खराब थी ख़बर पई आहे ज़िम्मेवारी ॾींहं ते सेक्रेटरी साहब खां जेका हुई डेलीगेशन जेको मां मोकिलियो हुनखे जवाबु ॾेई छॾे हुनखे चई त मां इहो हिन मामले ते मूंसां लॻियल आहियो कावड़ जो इज़हार कयो इन जे करे थी सघे थो जल्दी असां ॻाल्हि जो तयारु आहियो हिन वञी खां पुछा करे कोरट जे बारे में तव्हां कल्ह साईं अहिड़ो मैसेज ॾियो जेके घर वेठल दोस्त असांजा उहे हिन क्लिक जो हिसो थियनि हाणे निकिरनि जेके लिखां जेके वेठल अञा न आया हुनखे अलॻि सां था चऊं मुंहिंजो दोस्त पर मुज़ामत कंदासीं हुनजे ख़िलाफ़ कोर्ट में हलंदासीं अगरि हुन हिकिड़ो केस बि दाख़िल कयो के ख़िलाफ़ हज़ार केस दाख़िल कंदासीं हुनखे रुलाईंदासीं अगरि जेकॾहिं रेटिंग जे ख़िलाफ़ ईंदो मूंखे उमेद आहे लॻंदो हुनखे कोई परेशानी न थिए जेके वारा महिरबानी करे ध्यानु आयो कराची लाइ असांखे जल्दी ॻाल्हि ॾियणी पवंदी हिन जे करे मां तव्हांखे पाण ई ख़बर आहे काफ़ी अञा ताईं ॾिसंदा आहिनि मुज़ाहिरो कंदा हैदराबाद सिटी में काफ़ी कैंडिडेट आहिनि पर
सिर्फ़ु चंद हिते मूंखे नज़र अचे थो, उन खां अलावा न आया। नदी बाबा जो वॾो मसइलो आहे, उन बाद नदी बाबा वारा निकिरंदा आहिनि, तयारु न आहिनि, पोइ करे कोन था पाण पोइ दादू वारा आया आहिनि हिते, असांजे पंहिंजे खैरपुर जा साईं, पंहिंजे खैरपुर जा चावल वारा खैरपुर जा मां पाण खे कोन आयो आहियां, जामपुरे वारा घटि में घटि आया त जाम हितां जा हैदराबाद जा आया, कासिमाबाद जा नदीवाल घटि में घटि आया आहिनि। त इहो मसइलो आहे कराची हलणे थोरो पई थिए साईं मथे चढ़ी आया, उनजी वॾी महिरबानी। हैदराबाद जा जेके आया आहियो उनजी वॾी महिरबानी, साम्हूं कुझु छा बीठो आहे कासिमाबाद जो, उहो आयो आहे महिरबानी, हिन न्याणी जी महिरबानी। पर मसइलो आहे कराची लाइ स्ट्रेंथ खपे, अगरि सुस्तीअ मुज़ाहिरो कंदासीं असांजो कमु न थींदो, उहो ई असरु थींदो जेको NTS वारनि सां थियो 2013 में। NTS वारा मार्कुनि वारा इहा बि असांखे ख़बर न आहे त नई हुकूमत कंहिंजी अचणी आहे। थी सघे थो त पॉलिसी में वरी का नवाड़ अची वञे, का तब्दीली अची वञे, इन करे मां बार तव्हांखे चवां थो हाणे बि वक़्तु आहे, जेकॾहिं वक़्तु असां मां निकिरी वेंदो त पोइ पछताईंदो महीनो हिकिड़ो थी वियो आहे पूरो लगातार चवां थो, पोइ दोस्त माना सीरियस सजीदा थियण लाइ तयारु न आहिनि। इहा मयार मां हैदराबाद वारनि खां हैदराबाद जो कमु हुजां थो त हैदराबाद शहर निकितो आहे, शाबस आहे, हिननि सभिनी परे परे आया आहिनि। ख़ुशि साहब खे मां चवां थो कासिमाबाद थोरो साइड उहे घटि आया आहिनि, मां उहो बि चवां त उन लाइ तव्हां तयारु थियो। अॻिते नेक्स्ट जेको थी वियो कराची इलाइक़े में असांखे हलिणो पए त हैदराबाद जो वॾो माना किरदारु आहे। पोइते अचो, अदा पोइते अचो, थोरो पोइते अचो, उते अचो थोरो कश्मीर कटरे जाम वारा उन्होंने ज़बरदस्त हिकिड़ो असां प्रोटेस्ट रिकॉर्ड करायोसीं, माशाल्लाह तमामु घणा एक्टिव आहिनि। जेका हैदराबाद रूरल साइड आहे उहा हाणे बि एक्टिव आहे, हमेशह उहे एहतजाज अगरि हैदराबाद प्रेस क्लब ते थियणो आहे त हैदराबाद वारा नथा अचनि, रूरल साइड वारा उॾा अची हिते एहतजाज था कनि। ईअं न आहे करिणो, हिननि सुस्ते जे करे तव्हां मार खाई जाओ। मुंहिंजी पार्टी आहे त तव्हां एक्टिव थियो, जेका तव्हांखे जदोजहद जो रस्तो मां ॿुधायां थो उन ते हलो, इंशाअल्लाह ताला उन ते कामयाबी मिलंदी। अदी अलीदा ख़ान खे मां कराची मां स्पेशल घुरायो आहे। ॾिसो मां पाण गवर्नमेंट टीचर आहे, अदी बि गवर्नमेंट टीचर आहे, असांजो कोई बि जो ज़ाती मफ़ाद कोन्हे। मां अदीअ खे फ़ोन कई, अदी सुबुह कराची मां आई सीट थी करे तव्हांजे लाइ अंदरि जी विज़ार करणु, यकजहती विज़ार करणु। कराची में जॾहिं इहे वाटर कैनल हलंदा आहिनि, जॾहिं शेडिंग थींदी आहे, असां फ्रंट ते हूंदा आहियूं। अदी उन जी दवा सभ खां पहिरियां पुलिस मुक़ाबले में जेनीता चढ़ंदी आहे, छो त असां मुक़ाबिलो कंदा आहियूं, असां हक़ ते आहियूं, असां को चोर धाड़ियल कोन आहियूं। असां जेके तालीम याफ़्ता जेके नौजवान आहिनि, असां हुनजो आवाज़ आहियूं, असां हुनजो हमेशह उथारियो आहे। 2013 में बि अगरि अहिड़ी तहरीकूं हलंदा त उहे अॼु ॾींहं ताईं न पहुचाईंदा, पर हींअर तव्हांजो भाग भलो आहे, नसीब भलो आहे जो इलाही तव्हांजे लाइ आवाज़ उथारींदा। जेकॾहिं आवाज़ उथारींदा तव्हां संजीदा थी करे पाण निकिरी पोइ जिते बि ॻाल्हि अचे तव्हांखे। तालकनि में एहतजाज थी विया, ज़िलनि में थी विया। अॼु असांखे हैदराबाद हेडक्वार्टर में हिकिड़ो सुठो प्रोजेक्ट ॾियणो, हुननि खे पैगाम ॾियणो। सुभाणे मां इंशाअल्लाह ताला डेलीगेशन मोकिलींदुमि हिननि खे, मालकी कंदासीं कम जी समरी। जेकॾहिं हे कनि था त ठीकु आहे, जेकॾहिं नथा कनि त पोइ असां काल ॾींदासीं, जो पोइ असांजो रस्तो कोन्हे। जल्दी काल कयो ताकि कराची जो हालात जल्दी काल कजो। हालात तब्दील थींदा था वञनि, ॿियो को असां वटि रस्तो कोन्हे, को हल कोन्हे। सभई जेके बि हिते ॿाहिरि आहियो, तव्हां सभिनी जी मदद खपे, सहकार खपे। हिकिड़ो असांखे पॉज़िटिवली मिली सिली करे कमु करणो आहे। हिन में न को लीडरशिप जो आहे, तव्हां पाण सभु लीडर आहियो, तव्हां पाण सभु अॻुवान आहियो। कोई पहले असां गॾु हलण लाइ तयारु आहियूं, असां पोइ सिपनि थियण लाइ तयारु आहियूं, पर हलो कराची आहे, मसइलो हुते हल थींदो। मूंखे ख़बर हुई आहे, अनिता खे ख़बर आहे त हैदराबाद में को ऑफिसूं कोन्हनि, हिते मसइलो हल थियणो न हुयो। असांखे पैगाम ॾियणो हो, जेको असां ॾिनो आहे हुननि खे। असां वाज़े नमूने मीडिया में बि चाक कई आई आहे त जेकॾहिं असांजो मसइलो हल नथा कयो त असां मजबूरी में कोन्हे ईंदासीं। पोइ भले हाणे असांजे वाटर कैनन कनि, गिरफ़्तार कनि, कुझु बि कनि, असां न मुड़ंदासीं, असां पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। अदीअ खे मां रिक्वेस्ट कंदुमि त अदी ॿ लफ़्ज़ चए, परे खां आई आहे, तव्हां सां ॻाल्हाए। कराची जे लाइ जीअं अरबाब तव्हांखे चयो, कराची मेन जेको आहे न हब असांजो कराची आहे। सिंध सेक्रेटरी उते आहे, सभु सेक्रेटरी मिनिस्टर सभु उते वेठा आहिनि। अगरि उते तव्हां पंहिंजो प्रेशर ठाहे विया हलिया त पोइ कुझु न कुझु तव्हांजी ॿुधणी थींदी। बाक़ी हीअ अॼोको एहतजाज तव्हांजो तमामु सुठी कोशिशि आहे, पर कराची जे लाइ इन खां डबल ट्रिपल माण्हू खपंदव। छो जो उते अगरि तव्हांखे मूव करिणो पए थो त एतिरा माण्हू त उहो ॿिनि मोबाइलनि में खणी वञी सघनि था। त तव्हांखे हाणे भरपूर मुज़ाहिमत जी ज़रूरत आहे। हेसिताईं अरबाब वारे जो तव्हांजे तमामु घणो इन मसइले खे तमामु सुठे नमूने सां हाईलाइट बि कयो आहे ऐं तव्हांजो साथ ॾिए पियो बिना के लोभ ऐं लालच जे।
हालांकि असां वटि नौकरियूं बि आहिनि ऐं बाबू बि माशाल्लाह नौकरी सां लॻल आहे, हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे एॾो मथे सूर पाले। पर असांजी इहा दिली हमदर्दी आहे सिंध जे नौजवाननि सां ॻाल्हाए करे सभु बरसरे रोज़गार अचनि, जीअं असांखे रोज़गार मिलियो। असां बि लठूं खाधियूंसीं, मोछड़ा खाधासीं, ऐं 4-5 दफ़ा थाणनि में बंदि थी विया, मोछड़ा बि खाधासीं, वाटर कैनन बर्दाश्त कयासीं, रोडनि ते असांजा कपिड़ा फाटा हूंदा, गेलियूं हूंदनि, पर असां पोयां कोन हटियासीं। असां पंहिंजी जिदोजहद जारी रखी ऐं अॼु असां तव्हांजे साम्हूं NTS जे थ्रू असां आयासीं ऐं असां पंहिंजी नौकरी पंहिंजी बहाल करे। हिननि असांजूं पघारूं बंदि कयूं, ज़ुल्म कया, बिना एहतजाज जे कुझु कोन अथव, इहा शइ त ज़हन में रखो। अगरि तव्हां सोचो था घर वेठे तव्हांखे का शइ मिली वेंदी, ही बाबा सिंध अथव, हिते जेसि ताईं रोडनि ते न निकिरंदा तव्हांजो कुझु बि कोन थींदो। घर वेठा हुजो, हुननि जी बला सां हुननि खे कुझु बि कोन्हे, वञी तव्हांजो इहो फ्रीज़ थिए अनफ्रीज़ थिए जेको बि थिए, हुननि जी सेहत ते असर न। हुननि खे पंहिंजा माण्हू रखणा हुआसीं, हुननि रखी छॾियो। हाणे तव्हां जो हुननि खे सिंध जे नौजवाननि जो हुननि खे लाचार न आहे, तव्हां पंहिंजे लाइ पाण निकिरो। अॼु हिते अगरि 100-200 माण्हू बि आया आहियो न, त इहे 200 माण्हू 200 ॿियनि माण्हुनि खे वञी मैसेज ॾियनि, तव्हां न निकिरंदे त ही थींदई, ऐं ॿुधी आयो आहियां तोसां ही ज़ुल्म थियण वारो आहे। इहो मैसेज अॻियां फॉरवर्ड करियो ऐं अरबाब जेका डेट रखंदो मोस्ट वेलकम। आउं त पाण कराची जी आहियां, असां हेॾो पंधु करे अची सघूं था त कराची में जेतिरा प्रोटेस्ट हिन वक़्त ताईं थिया, मूं हुननि जो जहिड़ो मुंहिंजो हाल आहे, मूं हुननि जो साथ ॾींदमि ऐं तव्हां बि भरपूर असां तव्हांजो साथ ॾींदासीं। पहिरीं तव्हांजी भेण लठूं खाईंदी, पोइ तव्हांखे लॻंदियूं, बेफ़िकर रहो। भेण तव्हांखे सलाम आहे। अगरि सचाई साहिब दहशतगर्दनि ते लानत, दहशतगर्दनि ते लानत। कराची जे लाइ अञा मोटिवेशन करियो, अञा इन ॻाल्हि खे जेको आहे न वधीक फैलायो। तव्हां मां कोई बि दोस्त ॻाल्हाइणु चाहे 1-2 मिंट त भले अचे, परे खां आया हो, जेकॾहिं कोई बि अचे, कंहिंजी दिलि न हुजे ॻाल्हाइण ते त अचो, बलम सां ॻाल्हायो भले। त थोरो ॻाल्हायो त हुन खां बाद में बस क्लोज था कयूं। हैदराबाद के दोस्तों से मेरी गुजारिश है, TSP के जितने भी दोस्त जो 40+ में हैं, तमाम दोस्तों से गुजारिश है, चाहे वो कासमाबाद से हैं, रूरल साइड से हैं या फिर सिटी के हैं, वो लोग आएँ ताकि हमारी आवाज़ बने। हम लोग कराची जाने वाले हैं, नेक्स्ट प्रोटेस्ट जो है वो हमारा कराची में है। आप लोग आएंगे तो ही हमें हमारा हक मिलेगा। तो हम लोग ये चाहते हैं कि हम ज़्यादा से ज़्यादा अमाउंट में, ज़्यादा से ज़्यादा नंबर्स में जमा हो और एक अच्छा मेगा प्रोटेस्ट करें कराची में, ताकि हमें हमारा हक मिले। ठीक है, यही कहना था सबसे। जो करना है करो, उससे जो आपने मैसेज चलाया को भेजा था, तो वहाँ पे है अभी वो उसने कोई कमेंट नहीं दिया है, उसको सेक्रेटरी ने लिखा था उसको कि आप मुझे लीगल रूल्स में बताएं इसको, ये कानूनी तौर पे ठीक है या नहीं, उसने कोई कमेंट नहीं। अड़ी कर्मचारी की कौन बैठा हुआ है, ये अटॉर्नी जनरल या चीफ सेक्रेटरी? सबने सिंध गवर्नमेंट ने की है ना, एडवोकेट जनरल की कोई हैसियत नहीं है, वो तो सिंध गवर्नमेंट का करना है। मिनिस्टर साहिबा तो आई कल भी सुप्रीम कोर्ट में एक समाअत हुई है, अच्छा फैसला वहाँ से आया है। इंशाअल्लाह इसी हफ्ते में इम्प्लीमेंट होगा। जितने भी इलीगल ट्रांसफर किए हैं, इलीगल जो बंद था क्यों हाणे, उसके ऊपर बड़ी जबरदस्त समाअत हुई है। वॾी महिरबानी साईं एहसान शाह साहब, महिरबानी मुंहिंजे खैरपुर जे भाउ जी एतिरो लाइव हलायो, हिकिड़ी वॾी सर्विस ॾिनी, तव्हांजी वॾी महिरबानी, मस हथी का थियो अॼु, महिरबानी।